सिंधी भाषा दिवस जी सभी सिंधी प्रेमियुनि खे लख लख वाधायूं। अॼु मां हिकु अनुभव तव्हां सां साझा करणु चाहींदमि। हिन जे पोइ त असांजी सिंधी भाषा जो ॾाढो वॾो सार छिपियल आहे। हिकु दफ़ो मां पंहिंजी फैमिली सां ट्रेन में सफ़र पई कयां। असांजे सामने वारी सीट ते हिकु बुज़ुर्ग दंपती ऐं उन्हनि सां उन्हनि जो 14-15 साल जो पोटो वेठो हुयो। हो पंहिंजे पोटे सां सिर्फ़ु हिंदी ऐं केॾीमहिल इंग्लिश में पिया ॻाल्हाइनि। असांजी कंपार्टमेंट में थोड़ी देरि खां पोइ 2 यंग छोकिरा अची करे वेठा, जो थोड़ा ॾिसण में ठीकु न पिया लॻनि। अंकल तुरंत आंटीअ खां पुछियो, अड़ी बारूद कहिड़े बैग में रखियो अथई? आंटी चई ॻाढ़े बैग में रखियो आहे। अंकल तुरंत उहो बैग खणी करे पंहिंजे पासे में रखी छॾियनि। मुंहिंजे मन में इहा शंका उन समय खां ई शुरू थी वई। अॻिले स्टेशन ते जॾहिं उहे 2 छोकिरा लही विया त मां अंकल खां पुछियोमांनि कि अंकल तव्हांजो छाजो कमु आहे और तव्हां हिकदमि सां थोरो परेशान थी आंटीअ खां छो पुछियो ईअं? अंकल चई पुट हे 2 छोकिरा चढ़िया मूंखे ठीकु कोन पिया लॻनि। असां वञूं था विहांव में, हे चङो सोन खणी आई आहे, इन करे हाणे पंहिंजी भाषा में त ॻाल्हाईंदासीं न। पीलो चओ सोन चओ त हर को सम्झी थो वञे, इन करे असां हे नालो रखंदा आहियूं। सेम स्थिति जॾहिं घर में असां वटि कम वारी मायूं ईंदियूं आहिनि त घर में ससु नुंहुं निणान भाॼाई ॾेराणियूं जेकियूं बि लेडीज़ पाण में हूंदा आहियूं, असां छा कंदा आहियूं, मायुनि जे सामने जॾहिं कुझु अहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे पैसे खे खणी करे सोन खे खणी करे त असां हुननि जे सामने पंहिंजी फटाफट लैंग्वेज यूज़ कंदा आहियूं। दुकान ते पीउ पुट हुजनि ॿाहिरि हुजनि, जॾहिं वर्कर जे सामने कोई अहिड़ी ॻाल्हि ईंदी आहे त असां 1 ॿुड़ी 5 ॿुड़ी पैसनि जे लाइ अहिड़े शब्दनि जो प्रयोग करणु लॻंदा आहियूं। असांखे ख़बर आहे कि असांजी सिंधी भाषा आहे, असांखे विपत्ति जे समय असांजी भाषा बचाए थी पई, असांखे औखी घड़ी नथी ॾिसण ॾे। त तव्हां हिन सार में वञो कि असां पंहिंजे ॿारनि खे किथे प्रोटेक्ट था कयूं। हिंदी इंग्लिश हे सभु सिखी वेंदा ॿार, इहे रनिंग लैंग्वेज आहिनि, इहे इन्हनि खे ॿाहिरि मिलंदियूं ई मिलंदियूं स्कूलनि में। लेकिन जेकी सिंधी भाषा आहे इहा सिर्फ़ु सिंधी क़ौम ई थी ॾेई सघे पई, ॿियो कोई नथो ॾेई सघे। त तव्हां सभिनि सां मुंहिंजी निमाणी वेनिती आहे, पंहिंजे ॿारनि खे सिंधी सेखारियो, घर में सिंधी ॻाल्हायो, इन में कोई शर्म जी ॻाल्हि कान्हे, कोई बि हिचकिचाहट कान्हे। अॼुकल्ह यंग छोकिरियूं यंग नूंहर सोचंदियूं आहिनि असां ॻाल्हाईंदासीं त असांजी घटिताई आहे। न, जीअं अॼु तव्हां पंहिंजे पाण खे विपत्तीअ समय बचाइण में पंहिंजी भाषा जो उपयोग करण में 1 सेकेंड जी बि देरी न कंदा आहियो, उअं ई ॿारनि जे लाइ इहा खज़ानो आहे, इहो धरोहर आहे जेकी सिर्फ़ु असां ई उन्हनि खे ॾेई था सघूं। घर में सिंधी ॻाल्हायो, प्रेम सां मिठड़ी ॿोली ॿोलियो और पंहिंजे ॿारनि खे सेखारियो। धन्यवाद।